भींडियूं हिक अहिड़ी सब्ज़ी आहे जेका तक़रीबन हर मौसम में मौजूद हुजे थी। इहा सब्ज़ी पटाटनि ऐं गोश्त सां गॾु पचाइजे या उन्हनि खां अलॻि अकेले मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पचाइजे, तॾहिं बि इहा घणी ज़ाइकेदार साबित थींदी आहे। भींडियुनि में मिनरल्स, विटामिन्स ऐं फाइबर जो झझो मिक़दार हुजण करे उहे सिहत लाइ बहितरीन फ़ाइदनि वारियूं आहिनि। भींडियुनि में विटामिन ई ऐं ॿिया एंटीऑक्सीडेंट्स जहिड़ोक बीटा कैरोटीन, ल्यूटेन वग़ैरह भरपूर मिक़दार में हूंदा आहिनि, जेके उमिरि वधण सां अखियुनि जे किनारनि ऐं मांस में ईंदड़ घुंजनि खे रोकण में मदद ॾियनि था। भींडियूं मोतीअ जो ख़तरो बि घटाईंदियूं आहिनि। एंटीऑक्सीडेंट भींडीअ खे वधीक फ़ाइदेमंद सब्ज़ी बणाईंदा आहिनि, जेके जिस्मानी सेलनि खे नुक़सान पहुचाईंदड़, जिस्म में गर्दिश कंदड़ फ्री रेडिकल्स खे रोकनि था। अहिड़ीअ रीति विटामिन सी जिस्मानी दिफ़ाई निज़ाम खे मज़बूत बणाईंदी आहे, जंहिंसां जिस्म में रत जा अछा जुज़ा ठहण में बि मदद मिलंदी आहे, जेके इन्फेक्शन खिलाफ़ विढ़ंदा आहिनि। इन सब्ज़ी में केतिरा ई विटामिन्स आहिनि जेके सिहत जे लाइ फ़ाइदेमंद हुजनि था, जहिड़ोक विटामिन के हॾियुनि खे मज़बूत करण लाइ बहितर आहे। विटामिन सी मुदाफ़ियती निज़ाम खे मज़बूत करण सां गॾु जल्दी ज़ख़्म भरिजण में मदद ॾींदी आहे। भींडीअ सां गॾु मच्छी या केले वग़ैरह जो इस्तेमालु हॾियुनि जी सिहत खे वधीक बहितर बणाईंदो आहे। एंटीऑक्साइड ख़ासियतूं हुजण जे करे भींडी जिस्मानी तवानाई जी सिहत बहितर बणाईंदी आहे, जॾहिं त डिघे अरसे ताईं मसल्स खे बि मज़बूत कंदी आहे। भींडियूं खाइण सां विटामिन बी या फोलेट डोयामिन बणाइण में मदद मिलंदी आहे, जंहिंसां कुदरती तौर ते मिज़ाज खुशगवार थिए थो, जंहिंजे करे ज़हनी दबाव मां छुटकारो मिलंदो आहे ऐं दिमाग़ी ताक़त में वॾी हद ताईं वाध थींदी आहे। पंहिंजे खाधे में भींडीअ जी वाध करे तव्हां हाज़मे वारे निज़ाम खे मज़बूत बणाए सघो था, जंहिंजे करे उन में मौजूदु फाइबर खाधे वारी नालीअ मां खाधे खे गुज़ारण में मदद ॾींदो आहे, जॾहिं त कब्ज़ी वग़ैरह जा ख़तरा बि घटिजी वेंदा आहिनि। अहिड़ी रीति इहा हाज़मे वारे निज़ाम जे ॿिनि मसइलनि जहिड़ोक गैस, पेट वधी वञण या सूर वग़ैरह जे ख़तरनि खे बि घटाईंदी आहे। भींडी पोटाशियम हासिल करण जो बि बहितरीन ज़रियो आहे, जेको रत जे वहिकरनि खे सही करण वारो जुज़ आहे। बुनियादी तौर ते पोटाशियम जिस्म लाइ इंतिहाई ज़रूरी आहे, छो त इहो सोडियम खे तवाज़ुन में रखे थो। अहिड़ीअ रीति इहो रत जी रगुनि ऐं जोड़नि खे रिलैक्स करण में बि मदद ॾींदो आहे, जंहिंसां ब्लड प्रेशर घटि रहंदो आहे, जॾहिं त रत जी रगुनि वारो निज़ाम मज़बूत रहंदो आहे। भींडीअ में मौजूदु हल न थियण वारा फाइबर पेट खे देर ताईं भरियल रखंदा आहिनि, जंहिंजे करे सॼे ॾींहं में बेवक़्तो खाधो खाइण जा इम्कान घटिजी वेंदा आहिनि, जंहिंजे करे जिस्मानी वज़न खे बरक़रार रखण या उन में घटिताई आणण बि मुमकिन बणिबो आहे। भींडी में फोलेट मौजूदु हूंदो आहे, जेको रत जा ॻाढ़ा जुज़ा ठाहिण सां गॾोगॾु DNA जी मरमत ऐं इस्तेहकाम में मदद ॾींदो आहे। इहो ताक़तवर विटामिन सेलनि जे मामूल वारी वाध वेझ बि यकीनी बणाए थो। इहो ई सबबु आहे जो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी कैंसर खां बि बची सघिजे थो। भींडीअ में इहे सभु शयूं हुजण सां गॾु हिकु ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त इन जे इस्तेमाल सां औरतुनि तोड़े मर्दनि जे लाॻापन वारे अमल में बहितरी ऐं मज़बूती ईंदी आहे।